तलार वेझो पीरू लिशारी ते क़ाइम निजी स्कूल ख़िलाफ़ मुबीना ज़ियादतुनि ते एहतजाज, नोटिस वठण जो मुतालबो। तलार लॻ ॻोठ मिठो गोपांग जे रहवासियुनि पीरू लिशारी ते हलंदड़ हिकु निजी स्कूल जी मुबीना ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब तलार साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज में मसमात हमीदा गोपांग पंहिंजे पुटु रब्बानी गोपांग ऐं मासूम ॿारनि समेत शिरकत कई। एहतजाज कंदड़नि जो चवणो हो त संदन 5 साला मासूम निंगर सालार गोपांग 9 साला निंगरी मलला गोपांग खे ड्रेस न पाइण जे बुनियाद ते स्कूल जे उस्तादनि सैफुल्ला ख़ासकेली, राजेश कोहली ऐं ज़हूर ख़ासकेली पारां सख़्त सर्दी में सज़ा तौरु स्कूल जे गेट खां ॿाहिरि बीहारियो वियो। हुन चयो त इलाइक़े में इंतिहाई सर्दी सबबि ॿार ॾकी रहिया हुआ। रहवासियुनि ॿुधायो त पाड़े वारनि जे इतला ते जॾहिं उहे स्कूल पहुता त मासूम ॿार सख़्त सीअ में स्कूल जे गेट ॿाहिरि बीठल ॾकी रहिया हुआ, जेकी इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। हुननि इल्ज़ाम लॻायो आहे त स्कूल जो मालिक पाण सरकारी उस्ताद आहे, जेको ॻोल्हाटची में ड्यूटी थो करे घटि पघार वारा गैर तरबियती उस्ताद मुक़ररु करे ॿारनि जी तालीम ऐं मुस्तक़बिल खे नुक़सानु पहुचाए रहियो आहे। यादि रहे, इन स्कूल में जेके टीचर आहिनि उहे मैट्रिक पास बि न आहिनि। एहतजाज कंदड़ तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह डिप्टी कमिश्नर बदीन खां मुतालबो कयो त पीरू लिशारी ते हलंदड़ मेहरान पब्लिक स्कूल ख़िलाफ़ फौरी नोटिस वठी स्कूल जो लाइसेंस रद्द कयो वञे ऐं मुतासिर ॿारनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुंहिंजा ॿार पढ़ंदा आहिनि प्राइवेट हिकिड़ो इदारो आहे पीरू लिशारी ते, मेहरान पब्लिक स्कूल, ऐं उनजो जेको ओनर आहे उहो टीचर आहे, सरकारी मुलाज़िम आहे। ऐं हींअर जेको आहे उहो संभाले थो साईं सैफुल्ला ख़ासकेली। ऐं त पहिरीं बि इहा शिकायत असां हुनखे कई त बाबा असांजे ॿारनि जी जेको सो तइलीम जेको आहे सही कोन्हे ऐं जेको सो टीचर वीचर रखो, असीं पैसा ॾियूं। ऐं उन्हनि जे बावजूदि उते पटियाला जेके आहिनि को 5 क्लास पढ़ियल आहे, को 6 क्लास पढ़ियल आहे, उहे बि ॿारनि खे पढ़ाइनि। त पहिरीं मूं इहा शिकायत कई हुई त अॼु सुबुह जो हीअं थियो आहे त मूं वञी हुते ॿार छॾिया आहिनि। त ॿार मुंहिंजी नंढड़ी ऐं मुंहिंजो नंढड़ो भाइटियो, त उन्हनि जी का ड्रेस मेरी हुई, चई बाबा अॼु असीं ड्रेस कोन था पायूं, मेरी आहे। त उते मूं वञी छॾिया आहिनि। त मुंहिंजे बावजूदि मुंहिंजी नंढड़ी खे साईं कढी छॾियो स्कूल मां। त बाबा हिन जी ड्रेस कोन्हे, आउं कोन विहारींदुसि स्कूल में। ऐं हिननि जा हालांकि पेपर बि हलनि पिया कचा। त उते मूं साईं खे चयो, हथ बस मूं साईं खे वधा, साईं मुंहिंजी नंढड़ी आहे, हिनखे अॼु उहो विहारियो, सुभाणे हीअ ड्रेस पाए ईंदी। त आउं ईअं हिनखे विहारे निकिरी वियसि अञा न, हुन हिन हिकिड़ी खे अंदरि कयो ऐं ॿिया मूंखे ख़बर कोन्हे। त वरी आउं उते पीरू ते मौजूदु हुअसि त कंहिं मूंखे छोकिरे चयो कीअं अव्हांजो जेको नंढड़ो आहे उहो ॿाहिरि बीठो आहे छो? त आउं वरी वियुसि, नंढड़ो सालार भाइटियो मुंहिंजो उहो ई साम्हूं वेठो आहे। त आउं वियुसि उते स्कूल जे ॿाहिरि ते हीउ ॾकियो बि सी में। मुंहिंजो बाबा छा थियो? चई मूंखे साईं स्कूल में अंदरि नथो अचण क्लास में। मुंहिंजो छो? चए थो तोखे ड्रेस कोन्हे। मुंहिंजो मूं साईं सां ॻाल्हायो, अची साईं जेको उहा सैफुल्ला मथे वियो हलिया, साईं जेको कोहली जेको आहे राजेश, उहो अंदरि नथो अचण क्लास में। मुंहिंजो चलो सही आहे। वरी साईं खे मूं ॿाहिरि घुरायो त साईं चयो, अची बाबा असीं कोन विहारींदासीं, ॿार भले वठी वञो, हिननि जी ड्रेस कोन्हे, हीअं थियो हूअं थियो फिलहाल जो। मुंहिंजो साईं अॼोको हिननि खे विहारियो, चई बाबा असीं कोन विहारींदासीं। त ईअं कावड़ मां हुन दर बंदि करे मुंहिंजनि ॿारनि खे ॿाहिरि कढी छॾी, सी में ढकिया बि थे। त एतिरे में हिननि जे ख़िलाफ़ को एक्शन खयो वञे या हिननि जे ख़िलाफ़ का कार्रवाई कई वञे ऐं असीं जेको हिननि खे पैसा बि अलॻि ॾियूं ऐं हिननि जो जेको ॿारनि जो जेको मुस्तक़बिल बि सही कोन्हे ऐं ॿारनि खे धड़का ॾियनि, सज़ाऊं ॾियनि। ऐं हुते जेके पढ़ाइनि था, को 5 क्लास आहे, न मूं हिननि खे चयो ई कोन्हे। ऐं मुंहिंजे साम्हूं रूबरू हिन नंढड़ी मुंहिंजी मलला खे कढी छॾियो। हिन कढी छॾियो त उहो साईं खे मुंहिंजो साईं हिननि खे विहारियो, सुभाणे हीअ ड्रेस पाए ईंदा। ऐं मूं इहो कॾहिं बि कोन चयो आहे त कारे में विहारियो, हीअं करियो हूअं करियो। आउं उते ई पीरू ते मौजूदु आहे। मूंखे कंहिं दोस्त फोन कई, तव्हां नंढड़ो ॿाहिरि बीठो आहे ऐं सुभाणे अलाह पनाह ॾे, उते गाॾियूं पियूं हलनि, मेन रोड लॻो पियो आहे। ऐं जेको सो असांखे हुननि इतलाउ कोन कयो आहे ऐं मेन रोड जे बावजूदि हुननि ॿाहिरि कढी छॾियो नंढड़े खे। सुभाणे को अलाह सी पनाह हुनखे को शइ जे बहाने को वठी वञे त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? जी हा, ॿुधाईंदो। सालार बुधा बाबा क्या मसला है? ऐसा को गेट कनो बाहर कटे जोड़ा है, बाहर बच्चे से के न जोड़ा साईं क्या किस
आके तुसाने बाहर क्यों वजह क्या देना आके तुसा यूनिफॉर्म कोने पावे इधर इधर बाबा नाना क्या तेरा मलाला क्या मसला है असां ड्रेस कोन पा गया था मैं ले आई असां बाहर साईं कर छोड़ा बे बाबे को लेके आख्या बे बाबा आया पीछे असां आ गया ना केड़े साईं नाना क्या साईं साईं सैफुल्ला के रे हो खसकेली अच्छा